ओम शांति। अॼु जी मिले तारीख़ है 8/11/2025। अॼु मिठा मिठा बाप दादा चवनि था, मीठे मीठे ॿार तव्हां देही अभिमानी ठहो त सभु बीमारियूं ख़तमु थी वेंदियूं। तव्हां डबल सिरताज विश्व जा मालिक थी वेंदा। प्रश्न: बाबा जी सम्मुख ये ॿारनि खे वेहणो खपे। उत्तर: जे ज्ञान डांस जेका ज्ञान डांस कंदा आहिनि। ज्ञान डांस करण वारा ॿार जॾहिं बाबा जी सम्मुख हूंदा आहिनि त बाबा जी मुरली बि अहिड़ी हलंदी आहे। अगरि कोई साम्हूं वेही हेॾे होॾे ॾिसंदा आहिनि त बाबा सम्झंदा आहिनि इहे ॿार कुझु बि सम्झंदो न आहे। बाबा ब्राह्मणनि खे चईंदा आहिनि त इहे कंहिंखे लायो आहे जो बाबा जे साम्हूं बि उबासी ॾींदा आहिनि। ॿारनि खे त अहिड़ो बाप मिलियो आहे जो ख़ुशी में डांस करणी खपे। गीता दूर देश जो रहण वारो। ओम शांति। मिठे मिठे ॿारनि गीत ॿुधियो। रूहानी ॿार सम्झंदा आहिनि कि रूहानी ॿार जेके असां यादि कंदा आया आहियूं, रूहानी बाबा जेके असां यादि कंदा आया आहियूं, दुख हरता सुख करता वरता माता पिता, पोइ वरी खां अची करे असांखे सुख गनेरी ॾियो। असां दुखी आहियूं। ये सॼी दुनिया दुखी आहे छो जो ये कलयुगी पुराणी दुनिया आहे। पुराणी दुनिया अथवा पुराणे घर में एतिरो सुख न थी सघंदो आहे जेतिरो नई दुनिया नए घर में हूंदो आहे। तव्हां ॿार सम्झंदा आहियो असां विश्व जा मालिक आदि सनातन देवी देवता धर्म जो हुयासीं। असां ई 84 जन्म वरिता। बाबा चईंदा आहिनि ॿार तव्हां पंहिंजे जन्मनि खे न ॼाणंदा आहियो, केतिरा जन्म पाठ वॼायो। मनुष्य सम्झंदा आहिनि 84 लख पुनर्जन्म आहिनि। हिकु हिकु पुनर्जन्म केतिरे वर्ष जो थी वेंदो अगरि 84 लख हूंदो त। 84 लखनि जे हिसाब सां त सृष्टि चक्कर ॾाढो वॾो थी वञे। तव्हां ॿार ॼाणंदा आहियो असां आत्माउनि जो बाप असांखे पढ़ाइण आया आहिनि। असां बि दूर देश जा रहण वारा आहियूं। असां कोई हिते रहण वारा न आहियूं। हिते असां पाठ वॼाइण आया आहियूं। बाबा खे बि असां परमधाम में यादि कंदा आहियूं न, है न। असां कोई हितां जा रहण वारा न आहियूं। असां हिते पाठ वॼाइण आया आहियूं। बाबा खे बि असां परमधाम में यादि कंदा आहियूं। हाणे हिन पराए देश में आया आहिनि। शिव खे बाबा चईंदासीं, रावण खे बाबा न चईंदासीं, भॻवान खे बाबा चईंदासीं। बाप जी महिमा अलॻि, पंज विकारनि जी कोई महिमा चईंदासीं छा। देह अभिमान त ॾाढी कड़ी बीमारी आहे। असां देही अभिमानी ठहींदासीं त कोई बीमारी न रहंदी। असां विश्व जा मालिक ठही वेंदासीं। इहे ॻाल्हियूं तव्हांजी बुद्धि में आहिनि। बीमारी मतिलबु विकार बुराइनि जी। है न। त बाबा जी महिमा अलॻि आहे। विकारनि जी कोई महिमा थोरी थींदी आहे। ये ॻाल्हियूं तव्हांजी बुद्धि में आहिनि। तव्हां ॼाणंदा आहियो शिव बाबा सां आत्माउनि खे पढ़ाइनि था। जो बि आहिनि एतिरा सत्संग आदि आहिनि, किथे बि ईअं न सम्झंदा कि असांखे बाबा अची करे राजयोग सिखलाईंदा, राजे जे लाइ पढ़ाईंदा। राजा ठाहिण वारो त राजा ई खपे न। सर्जन पढ़ाए करे आसमान सर्जन ठाहींदा। अच्छा डबल सिरताज ठाहिण वारो किथां खां ईंदो जो असांखे डबल सिरताज ठाहींदो। इन करे मनुष्यनि पोइ डबल सिरताज कृष्ण खे रखी छॾियो आहे। परंतु श्री कृष्ण कीअं पढ़ाईंदो। ज़रूरु बाबा संगम ते आया हूंदा, अची करे राज जी स्थापना कई हूंदी। बाप कीअं ईंदा इहे तव्हांजे सवाइ ॿियो कंहिंजी बुद्धि में न हूंदो। छो जो दुनिया वारा चईंदा आहिनि डबल सिरताज ठाहिण वारो डबल सिरताज हूंदो। हाणे तव्हां ॿुधायो डॉक्टर ठाहिण वारो डॉक्टर थोरी हूंदो आहे। जो डॉक्टरी जो टीचर हूंदो आहे, मतिलबु जो डॉक्टरी जे कॉलेज में पढ़ाइण वारा टीचर्स हूंदा आहिनि, उहे सभु डॉक्टर थोरी हूंदा आहिनि, है न। डॉक्टर पढ़ाइण वारो टीचर अलॻि हूंदो आहे, डॉक्टर अलॻि हूंदो आहे। त ईअं ई बाबा डबल सिरताज ठाहिण वारो टीचर अलॻि आहे, है न।
त दूर देश जा बाबा अची करे असांखे पढ़ाईंदा आहिनि, राजयोग सिखलाईंदा आहिनि। बाबा चईंदा आहिनि मूंखे कोई लाइट व रतन जहिड़े ताज न आहे, उहो कॾहिं राजा ई पाईंदा न आहिनि, डबल सिरताज ठहींदा न आहिनि, ॿियनि खे ठाहींदा आहिनि। बाबा चईंदा आहिनि असां अगरि राजा ठहींदा त पोइ रंक बि ठाहिणो पए। भारतवर्षी राव हुया, हाणे रंक आहिनि, तव्हां बि डबल सिरताज ठहींदा आहियो त तव्हांखे ठाहिण वारो बि डबल सिरताज हुजिणो खपे, जो पोइ तव्हांखे योग, जो तव्हांजो योग बि लॻे, जो जहिड़ो हूंदो ओड़ो ठाहींदो न, है न। लेकिन बाबा डबल सिरताज न आहिनि। बाबा चई न मूं वटि न लाइट जो न रतन जहिड़े ताज आहे, उहो मां कॾहिं राजा ई न पाईंदो आहे, डबल सिरताज न ठाहींदो आहे, ॿियनि खे ठाहींदा आहिनि बाबा, लेकिन दुनिया वारा ईअं सम्झंदा आहिनि ताकी उन्हनि सां असांजो योग लॻे। सन्यासी कोशिशि करे सन्यासी ठाहींदा आहिनि, तव्हां गृहस्थी व सन्यासी त पोइ तव्हां फॉलोअर्स त ठहिरियो न। चईंदा आहिनि फलानो शिवानंद जो फॉलोअर्स आहे, परंतु उहो सन्यासी मथो मुंडाइण वारा आहिनि, तव्हां त फॉलो कंदा आहियो न, त तव्हां पोइ फॉलोअर्स छो चईंदा आहियो। फॉलोअर त उहा जो झटि कपिड़ा उतारे कफनी पाइनि, तव्हां त गृहस्थी में विकार आदि में रहंदा आहियो न, पोइ शिवानंद जो फॉलोअर्स कीअं कहलाईंदा। गुरू जो त कमु आहे सदगति करणु, गुरू त हीअं न चईंदा फलाने खे यादि करो, पोइ त ख़ुदि गुरू न थिया न। मुक्ति धाम में वञण लाइ बि युक्ति खपे, है न। कोई गुरू सन्यासी आदि ईअं न चईंदो कि गुरू खे यादि करो, सदगति करणु गुरू जो कमु आहे। अगरि हीअं चए त गुरू त पोइ त ख़ुदि गुरू ठहिरियो ई न। हा, लेकिन कई बार ॾिसो ॾाढा गुरू हूंदा आहिनि जो चईंदा आहिनि मां न हुनखे यादि करो, हुनखे यादि करो, लेकिन त बि गुरू माण्हू उन्हनि खे गुरू सम्झी करे उन्हनि जा लॉकेट पाईंदा आहिनि, उन्हनि जा चरण रखंदा आहिनि, है न। छो जी उहे सोचंदा आहिनि इहो ई गुरू आहे, भले उहो मञे न मञे, कई बार ईअं थींदो आहे। तव्हां ॿारनि खे सम्झाइबो आहे तव्हांजो घर मुक्तिधाम अथवा निराकारी दुनिया आहे। आत्मा खे चईंदा आहिनि निराकारी सोल, शिव आहे शरीर आहे 5 तत्वनि जो ठहियलु आहे। आत्मा किथां खां ईंदी आहे, परमधाम निर्विकार निराकारी दुनिया खां ईंदी आहे, हुते ॾाढी आत्मा ई रहंदियूं आहिनि, उन्हनि खे चईंदासीं स्वीट साइलेंस होम, हुते आत्मायूं दुख सुख सां निहारी आहिनि। हीअ सुठी रीति पको करिणो आहे। असां आहियूं स्वीट साइलेंस होम में रहण वारा, हिते हीअ नाटकशाला आहे, हिते असां पाठ वॼाइण ईंदा आहियूं। हिन नाटकशाला में सूर्य चांद सितारा आदि बत्तियूं आहिनि, कोई गिनती करे न सघे। ये नाटकशाला केतिरे माइल्स जी आहे, एरोप्लेन में मथां खां ईंदा आहिनि, लेकिन हुन में पेट्रोल आदि एतिरो, एरोप्लेन में मथे वेंदा आहिनि लेकिन हुन में पेट्रोल आदि एतिरो न विझी सघंदा आहिनि जो पोइ लौटी करे अचनि, एतिरो दूर वञी न सघंदा आहिनि। उहे सम्झंदा आहिनि एतिरे माइल्स ताईं लौटंदा न त किरी पवंदा, है न। त हिन नाटकशाला जो कोई गिनती न करे सघे, बाबा चवनि था कोई गिनती न करे सघे। इन नाटकशाला में सूर्य चांद तारा आदि बत्तियूं आहिनि, हिननि जी कोई गिनती न करे सघे कि इहा नाटकशाला केतिरे माइल्स जी आहे, है न। अगरि उहो सूर्य चांद तारा वैसे त असांजी ॾिसो परमधाम, पोइ सूक्ष्म वतन, पोइ इहा दुनिया, त बाबा असांखे चवनि था कि हिनखे अगरि माण्हू मथे बि वञणु चाहे त पेट्रोल एतिरो विझे, मतिलबु पूरा माइल्स टोटल न करे सघंदा आहिनि, छो जी आकाश तत्व बेअंत आहे, है न। त एतिरो दूर वञी न सघंदा आहिनि, उहो सम्झंदा आहिनि एतिरा माइल्स ताईं वेंदासीं लौटंदासीं न त किरी पवंदासीं।
समुद्र व आकाश तत्व जो अंत पाए न सघंदा आहिनि। हाणे बाबा तव्हांखे पंहिंजो अंत ॾींदा आहिनि। आत्मा हिन आकाश तत्व खां पार हली वेंदी आहे। केतिरो वॾो रॉकेट आहे न, तव्हां आत्मा जी जॾहिं पवित्र ठही वेंदा त पोइ रॉकेट मिसल तव्हां उड़णु लॻी वेंदा। केतिरो नंढो रॉकेट आहे, है न। सूर्य चांद सां बि मथे हुन पार मूल वतन में हली वेंदा आहिनि। दुनिया वारा रॉकेट त न वञी सघंदा आहिनि, दुनिया वारे उहे त न वञी सघंदा आहिनि, सेट जो बि माण्हू मोकिलींदा आहिनि स्पेस में। लेकिन असांजी आत्मा एॾो नंढो रॉकेट आहे जो शक्ति जॾहिं पवित्र ठही वेंदी आहे त एतिरो माइल्स परे हली वेंदी आहे। सूर्य चांद जो अंत पाइणु ॾाढो कोशिशि कंदा आहिनि। दूर जे स्टार्स आदि केतिरा नंढा ॾिसण में ईंदा आहिनि त वॾा। जीअं तव्हां पतंग उॾाईंदा आहियो त मथे में केतिरी नंढी नंढी ॾेखारे में ॾींदी आहे, लेकिन जॾहिं हेठि असांजे हथ में हूंदी आहे त वॾी हूंदी आहे न, लेकिन मथे वञण खां पोइ नंढी नज़र ईंदी आहे। बाबा चईंदा आहिनि तव्हांजी आत्मा त सभिनि खां तिखी आहे। सेकेंड में हिन शरीर सां निकिरी ॿिए गर्भ में प्रवेश कंदी आहे। कंहिंजो कर्मनि जो हिसाबु किताबु लंडन में आहे त सेकेंड में लंडन में वञी करे जन्म वरिती। सेकेंड में जीवन मुक्ति बि ॻायल आहे न। ॿार गर्भ सां निकितो ऐं मालिक ठहियो, वारिस थियो न। तव्हां ॿारनि बि बाबा खे ॼाणियो आहे, विश्व जा मालिक ठही विया आहियो न। बेहद जो बाप ई अची करे तव्हांखे विश्व जो मालिक ठाहींदो आहे। स्कूल में बैरिस्ट्री पढ़ंदा आहिनि त बैरिस्टर ठहींदा आहिनि। हिते तव्हां डबल सिरताज ठहिण लाइ पढ़ंदा आहियो। अगरि पास थींदव त डबल सिरताज ज़रूरु थींदव, पोइ बि स्वर्ग में त ज़रूरु ईंदव न। तव्हां ॼाणंदा आहियो बाबा त सदैव हुते ई रहंदा आहिनि। ओ गॉड फादर चईंदा आहिनि त बि दृष्टि ज़रूरु मथे वेंदी। गॉड फादर आहे त ज़रूरु कुझु त उन्हनि जो पार्ट हूंदो। हाणे पार्ट वॼाइनि था। उन्हनि खे बागवान बि चईंदा आहिनि। काटन सां अची करे असांखे काटन सां फूल ठाहिण हेठि ईंदा आहिनि। तव्हां ॿारनि खे ॾाढी ख़ुशी हुजणी खपे। बाबा आया आहिनि हिन देश पर आहे। दूर देश जो रहण वारो आयो हिन देश पर आहे। दूर देश जा रहण वारो त बाबा ई आहे ऐं आत्मायूं बि उते रहंदियूं आहिनि। असां बि त हिते आया आहियूं न पाठ वॼाइण। हिते पोइ पाठ वॼाइण ईंदा आहियूं। देश पराए इहा अर्थ कोई ॼाणंदा न आहिनि। मनुष्य त भक्ति में जो ॿुधंदा आहिनि उहे सत कंदा रहंदा आहिनि। तव्हां ॿारनि खे बाबा केतिरो सुठी रीति सम्झाईंदा आहिनि। आत्मा इम्प्योर थियण सां उड़ी न सघंदी आहे। प्योर थियण बग़ैर वापसि वञी न सघंदी आहे। पतित पावन हिकु बाप खे ई चइबो आहे। उनखे अचिणो बि संगम ते आहे, है न। प्योर ठहिण बग़ैर वापसि वञी न सघंदी आत्मा। उनखे प्योर ठहिणो ई पवंदो। तव्हांखे केतिरी ख़ुशी हुजणी खपे। बाबा असांखे डबल सितार ठाहिनि था। हिन सां ऊच दर्जो कोई न थी सघंदो आहे। बाबा चईंदा आहिनि मां डबल सिरताज त ठाहींदो न आहियां, मां ईंदो ई हिकु बार आहियां पराए देश पराए शरीर में। इहे दादा बि चईंदा आहिनि मां शिव थोरी आहियां। मूंखे त लखी राज चईंदा हुया, पोइ सरेंडर थिया त बाबा ब्रह्मा नाम रखियो। इन में प्रवेश करे इन्हनि खे चयो कि तव्हां पंहिंजे जन्मनि खे न ॼाणंदा आहियो। 84 जन्मनि जो हिसाबु हुजिणो खपे न। उहो माण्हू त 84 लख चई छॾंदा आहिनि त बिल्कुलु ई इम्पॉसिबल आहे। 84 लख जन्मनि जो राज सम्झाइण में ई सैकड़ो वर्ष लॻी वञनि, यादि बि पई न सघे। 84 लख यूनियन में त पशु पक्षी आदि सभु अची वेंदा आहिनि। मनुष्यनि जो ई जन्म दुर्लभ ॻायल आहे। जानवर थोरी नॉलेज सम्झी सघंदा। तव्हांखे बाप अची करे नॉलेज पढ़ाईंदा आहिनि। ख़ुदि चईंदा आहिनि मां ईंदो आहे रावण राज्य में। माया तव्हांखे केतिरो पत्थर बुद्धि ठाहे छॾियो अथई। हाणे पोइ बाबा तव्हांखे पारस बुद्धि ठाहींदा आहिनि।
उतरती क्लास में तव्हां पथर बुधी ठही वेंदा आहियो। हाणे बाबा चढ़ती कला में वठी वेंदा आहिनि। नंबरवार त हूंदा ई आहिनि, हर हिक खे पंहिंजी पुरुषार्थ सां सम्झणो आहे। मुख्य ॻाल्हि आहे यादि जी। रात जो जॾहिं सुम्हंदा आहियो त ख़्यालु करो बाबा असां तव्हांजी यादि में सुम्हूं था, गोया असां हिन शरीर खे छॾे ॾींदा आहियूं, तव्हां वटि ईंदा आहियूं। अहिड़ा बाबा खे यादि कंदे कंदे सुम्ही पओ, पोइ ॾिसो केतिरो मज़ो ईंदो। थी सघंदो आहे साक्षात्कार बि थिए, परंतु हिन साक्षात्कार आदि में ख़ुशी न थियणी खपे। बाबा असां तव्हांखे यादि कंदा आहियूं, तव्हां वटि अचणु चाहींदा आहियूं। बाबा खे तव्हां यादि कंदे कंदे ॾाढो आराम सां हली वेंदो। थी सघंदो आहे सूक्ष्म वतन में हली वञो, मतिलबु राति जो सुम्हण वक़्तु बाबा खे यादि करो त ॾाढो आराम सां हली वेंदो। मूल वतन में त वञी न सघंदो। हाणे वापसि वञण जो समय किथे आहे? हा, साक्षात्कार थींदो बिंदी जो, पोइ नंढी बिंदियूं आत्माउनि जो जार ॾेखारे में ॾींदो। जीअं तव्हां वैकुंठ जो साक्षात्कार थींदो आहे, ईअं न साक्षात्कार थियो त तव्हां वैकुंठ में हली वियो न। हुनजे लाइ त महिनत करणी पवंदी न। कंहिंखे लक्ष्मी जो, नारायण जो साक्षात्कार थींदो त ईअं थोरी की असां लक्ष्मी नारायण ठही वियासीं। उन लाइ त ॾाढो महिनत करिणो पवंदो। तव्हांखे सम्झाइबो आहे, तव्हां पहिरियों वेंदव पंहिंजे स्वीट होम। सभु आत्मायूं पाठ वॼाइण सां मुक्त थी वेंदियूं। जेसिताईं आत्मा पवित्र न ठहे तेसिताईं वञी न सघे। बाक़ी साक्षात्कार सां कुझु मिलंदो थोरी आहे। मीरा खे साक्षात्कार थियो, वैकुंठ थोरी वई। वैकुंठ त सत्युग में हूंदो। हाणे तव्हां तयारी करो था वैकुंठ जो मालिक ठहिण लाइ। बाबा ध्यानु आदि में एतिरो वञणु न ॾींदा आहिनि, छो जी तव्हांखे त पढ़णो आहे न। बाबा अची करे पढ़ाईंदा आहिनि, सर्व जी सदगति कंदा आहिनि। विनाश त साम्हूं बीठो ई आहे, है न। बाबा चवंदा आहिनि पढ़ण सां वेंदासीं, इन करे बाबा चवंदा आहिनि पढ़ाई ते ध्यानु ॾियो। बाबा अची करे पढ़ाईंदा आहिनि, सर्व जी सदगति कंदा आहिनि। विनाश बि साम्हूं बीठो आहे। बाक़ी असुर ऐं देवताउनि जी लड़ाई न आहे, उहा आपस में लड़ंदा आहिनि तव्हांजे लाइ। छो जी पोइ उहा लड़ंदा त आपस में केरु लड़ंदा? असुर ऐं देवता न, इहे बाक़ी दुनिया वारा लड़ंदा। छो जी असांजे लाइ नई दुनिया खपे। बाक़ी तव्हांजी लड़ाई आहे माया सां गॾु। तव्हां ॾाढा नामी ग्रामी वारिस आहियो, परंतु कोई ॼाणंदो न आहे कि देवियूं एतिरा छो ॻायल आहिनि। हाणे तव्हां भारत खे योग बल सां स्वर्ग ठाहींदा आहियो। हाणे तव्हां भारत खे योग बल सां स्वर्ग ठाहींदा आहियो। तव्हांखे हाणे बाबा मिलिया आहिनि, तव्हांखे सम्झाईंदा रहंदा आहिनि ज्ञान सां नई दुनिया ज़िंदाबाद थींदी आहे। ये लक्ष्मी नारायण नई दुनिया जा मालिक हुया न। हाणे पुराणी दुनिया आहे। पुराणी दुनिया जो विनाश अॻियां बि मूसल द्वारा थियो हुयो। महाभारत लड़ाई लॻी हुई, हुन समय बाबा राजयोग बि सेखारियो हुई। हाणे प्रैक्टिकल में बाबा राजयोग सेखारीनि था। बाबा ई तव्हांखे सच ॿुधाईंदा आहिनि। सचो बाबा ईंदा आहिनि त तव्हां सदैव ख़ुशी में डांस कंदा आहियो। ये ज्ञान डांस आहे, त जो ज्ञान डांस जा शौक़ीन आहिनि उन्हनि खे ई साम्हूं वेहणो खपे। जो न सम्झण वारा आहिनि उन्हनि खे उबासी ईंदी, सम्झ में ईंदा, सम्झी वेंदा आहिनि। ये कुझु बि सम्झंदा न आहिनि। ज्ञान खे कुझु बि न सम्झंदा त हेॾे होॾे ॾिसंदा रहंदा। बाबा बि ब्रह्मणी खे चईंदा तव्हां कंहिंखे लाया आहियो। जो सिखंदा आहिनि ऐं सिखलाईंदा आहिनि उन्हनि खे साम्हूं वेहणो खपे। उन्हनि खे ख़ुशी थींदी रहंदी। असांखे बि डांस करिणो आहे। इहे ज्ञान डांस आहे न। श्री कृष्ण त न ज्ञान ॿुधाई न डांस कई, मुरली त ज्ञान जी आहे न। त बाबा सम्झाईंदा आहिनि रात्रि जो सुम्हण जे समय बाबा खे यादि कंदा आहिनि। चक्र खे बुद्धि में यादि कंदा रहो। बाबा असां हाणे हिन शरीर खे छॾे तव्हां वटि ईंदा आहियूं। ईअं यादि कंदे कंदे सुम्ही पओ, पोइ ॾिसो छा थींदो।
अॻियां क़ब्रिस्तान ठाहींदा हुया, पोइ कोई शांती में हली वेंदा हुया, कोई रास करण लॻी वेंदा हुया। जो बाबा खे ॼाणदा न त उहे यादि कीअं करे सघंदा। मनुष्य मात्र बाप खे ॼाणदा ई न आहिनि त बाप खे यादि कीअं करे सघनि। तॾहिं बाबा चईंदा आहिनि, मां जो आहियां जहिड़ो आहियां मूंखे कोई यादि न करे सघंदा आहिनि। हाणे तव्हांखे केतिरी सम्झ आई। तव्हां आहियो गुप्त वॉरियर्स नाम ॿुधी करे देवियुनि खे तलवार बाण आदि ॾेई छॾिया आहिनि। तव्हां वॉरियर्स योग बल जा आहियो। योग बल सां विश्व जा मालिक ठहींदा आहियो। बाहुबल सां बल कोई केतिरी बि कोशिशि करे परंतु जीत पाए न सघंदा आहिनि। भारत जो योग मशहूरु आहे न, इहे बाप ई अची करे सिखलाईंदा आहिनि, है न। इहे बाप ई अची करे सिखलाईंदा आहिनि। छा सिखलाईंदा आहिनि? राजयोग। ये बि कंहिंखे पतो न आहे। उठंदे वेंदे बाबा खे यादि कंदा रहो। उठंदे वेंदे बाबा खे यादि कंदा रहो। असां गुप्त वॉरियर्स आहियूं। माया सां असांजी गुप्त युद्ध थी हले। कीअं थी हले? जंहिंसां बाबा खे यादि कंदा आहियूं, असांजे मन बुद्धि में कोई बि संकल्प विकल्प, कोई बि आसुरी स्वभाव संस्कार वार न करे सघे। हिन लाइ सदा बाबा खे यादि कंदा रहो त पूरे विश्व में लाइट माइट फैलंदी, त किथां बि कोई बि व्यर्थ संकल्प आसुरी स्वभाव संस्कार असां ते वार न करे सघंदो, है न। त बाबा चवनि था कि हाणे भारत जो योग मशहूरु आहे। इहे बाबा ई अची करे सिखलाईंदा आहिनि। इहे बि कंहिंखे पतो न आहे। उठंदे वेंदे बाप खे यादि कंदा रहो। चईंदा आहिनि योग न लॻंदो आहे। योग अक्षर उड़ाए ॾियो। ॿार त बाप खे यादि कंदा आहिनि न। शिव बाबा चईंदा आहिनि मामिकम यादि करो, मां ई सर्वशक्तिवान आहे। मूंखे यादि करण सां त तमो प्रधान खां सतो प्रधान थी वेंदव। जॾहिं सतो प्रधान थी वेंदव त आत्माउनि जी बारात निकिरंदी, है न। जीअं मक्खियुनि जी बारात हूंदी आहे न, इहा शिव बाबा जी बारात आहे। शिव बाबा जी पिछाड़ी सभु आत्माउनि जो मच्छरनि सां दृश्य भॼी वेंदियूं मथे। बाक़ी शरीर सभिनि जा ख़तमु थी वेंदा। अच्छा, मीठी मीठी सिकलेट ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार। रात जो सुम्हण खां पहिरियों बाबा सां मिठी मिठी ॻाल्हियूं करणियूं आहिनि। बाबा हिन शरीर खे छॾे तव्हां वटि ईंदा आहियूं। ईअं यादि करे सुम्हो। यादि ई मुख्य आहे न। यादि सां ई पारस बुद्धि ठहींदा। ॿियो आहे 5 विकारनि जी बीमारी सां बचण लाइ देही अभिमानी रहण जो पुरुषार्थ करिणो आहे, है न। 5 विकारनि जी बीमारी सां बचण लाइ देही अभिमानी रहण जो पुरुषार्थ करो। अथाह ख़ुशी में रहणो आहे। ज्ञान डांस करिणो आहे। क्लास में सुस्ती न फैलाइणी आहे। वरदान सेवा द्वारा अनेक आत्माउनि जी आशीर्वाद प्राप्त करे सदा अॻियां वधण वारा महादानी ठहो। महादानी ठहिण अर्थात ॿियनि जी सेवा करणु। ॿियनि जी सेवा करण सां स्वयं जी सेवा स्वतः थी वेंदी आहे। महादानी ठहिण अर्थात स्वयं खे मालामाल करणु। जेतिरी आत्माउनि खे सुख शांती व ज्ञान जो दान ॾींदा आहियो, ओतिरी आत्माउनि जी प्राप्ति जी आवाज़ या शुक्रिया जो निकिरंदो आहे न, उहो तव्हांजे लाइ आशीर्वाद जो रूप थी वेंदो आहे, है न। त ओतिरी आत्माउनि जी प्राप्ति जी आवाज़ जो शुक्रिया जो निकिरंदो आहे जॾहिं तव्हां उन्हनि खे ॾींदा आहियो, त उहो तव्हांजे लाइ आशीर्वाद जो रूप थी वेंदो आहे। इहा आशीर्वाद ई तव्हांखे अॻियां वधाइण जो साधन आहे। जीअं आशीर्वाद जेके मिलंदी आहे उहे सदा सुखी रहंदा आहिनि। त रोज़ु अमृत वेले महादानी ठहिण जो प्रोग्राम ठाहियो।
कोई समय व ॾींहुं अहिड़ो न हुजे जंहिंमें असां दान न थिए। स्लोगन आहे हाणे जो प्रत्यक्ष फल आत्मा खे उठती कला जो बल ॾींदो। हाणे जो प्रत्यक्ष फल आत्मा खे उठती कला जो बल ॾींदो। जो हाणे असांखे प्रत्यक्ष फल मिलंदो आहे न, आंतरिक सुख, शांती, पवित्रता, ज्ञान, त इहे जेको प्रत्यक्ष फल आहे, ख़ुशी, त हिन सां असांजी आत्मा फटाफट अॻियां वधंदी वेंदी। मतिलबु पंहिंजी स्थिति, कर्माती स्थिति ते जल्दी जल्दी पहुची वेंदी। त हाणे सत्युग में त मिलंदो ई सही, लेकिन हिन जन्म में बि असांखे उहो सभु अनुभव करिणो आहे। हाणे भले चीज़ुनि जो, सामाननि जो सत्युग में सुख मिलंदो, लेकिन हाणे अतींद्रिय सुख में झूलंदा रहो। जो ख़ुशी असांखे मिलंदी आहे, बाबा जो संग मिलंदो आहे, जो प्योरिटी जो अनुभव थींदो आहे, जो आनंद जो अनुभव थींदो आहे, जो शक्तियुनि जो अनुभव थींदो आहे, त हिन सां आत्मा जल्दी जल्दी अॻियां वधंदी। अव्यक्त इशारो आहे बाबा जी समीप व समान ठहिण जे लाइ देह में रहंदे विदेही थियण जो अभ्यास करो। देह में रहंदे विदेही थियण जो अभ्यास करो त बाप जे समीप ऐं समान थी वेंदव। जे कर्माती ठहिण जो एग्ज़ाम्पल साकार में ब्रह्मा बाबा खे ॾिठो, ईअं फॉलो फादर करो। जेसि ताईं इहा देह आहे, कर्मेंद्रियनि सां गॾु इन कर्म क्षेत्र में पाठ वॼाईंदा रहो। वॼायो था तेसि ताईं कर्म कंदे कर्मेंद्रियनि जो आधार वठो, पोइ न्यारा थी वञो। इहा अभ्यास विदेही ठाहे छॾंदो असांखे। इहा अभ्यास असांखे विदेही ठाहे छॾंदो। कर्मेंद्रियनि सां कर्म कयो, पोइ वापसि न्यारा थी वञो। इन सां असां विदेही थी वेंदासीं। छा ओम शांति। बाबा खे यादि करो।